ठटे वासण नारी बासरन जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ वीडियो बयान जारी कंदे आला इख्तियारनि खां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। ठटे जे वार्ड नंबर 3 जी रहवासण नारी अंबरीन बशीर पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में चयो आहे त इस्लामपुर पाड़े में रहंदड़ रज़ाक मल्लाह, नियाज़ मल्लाह, माशूक मल्लाह ऐं अज़ीज़ गंदरो मूंखे ज़बरदस्ती अगवा कयो ऐं ज़्यादतीअ जो निशानो बणाइण सां गॾोगॾु मूं ते ज़ोर भरियो वियो त तूं पंहिंजे पीउ ख़िलाफ़ अदालत में बयान ॾे। हुन चयो त मुंहिंजे इनकार ते हुननि जुमे जे ॾींहुं असांजे बशीर बिरादरी जे घरनि ते हमलो करे मुंहिंजे पीउ समेत मुंहिंजनि माइटनि खे मारकुट करे शदीद ज़ख्मी करे छॾियो आहे। अगवा कया हुन जा कुछ माण्हू उन्हनि जा नाला आहे रज़ाक मल्लाह, अज़ीज़ गंदरो, नियाज़ मल्लाह, माशूक मल्लाह। उते 2-3 ॾींहं मूंखे टॉर्चर कयाऊं। मुंहिंजे चाचनि खे बि ज़ख्मी कयाऊं, मुंहिंजे पीउ खे ज़ख्मी कयाऊं, सभिनि खे ज़ख्मी कयाऊं ऐं असांजी केरु न पियो ॿुधे, न पुलिस न छा। ऐं सिंध जी न्याणी आहियां, मुंहिंजी केरु न पियो ॿुधे। SP, DSP, DIG साईं मुराद शाह सभु मुंहिंजी मदद कयो। ऐं मजबूर हुयसि हिकिड़े घर में थिया, ॿिए घर में वठी आहे। उन खां पोइ उते हिकु सिद्दीक़ नाले जो भाई हुयो, उन मूंखे उतां खां कढियो। वॾी मुश्किलनि सां हुते आयसि। मूं मुंहिंजी पुफी खां पनाह वरिती। हुन चयो त आऊं घर मां निकिरी पंहिंजी फुफीअ जे घर में पनाह वरिती आहे। पुलिस बासरनि जी विंगारी बणिजी असांजे ज़ख्मी माइटनि खे लाकअप करे सरासर ज़ुल्म कयो आहे। नारी पंहिंजे वीडियो बयान में सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं SSP ठट्टो खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।